जुडो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त जुडो जे यूसी बांखर जे रवासी दोदो थईम ऐं संदसि पुटु बिलाल थईम बासरनि जी मुबीना ज़ातियुनि ख़िलाफ़ मीडिया सेंटर आॾो एहतजाज कयो। साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिन चयो त आउं सरदार जट जो हारी आहियां ऐं सरदार जट जी ॿनी ते वेठल आहियां। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजी बिरादरी जे बासर माण्हू दुर मोहम्मद उर्फ़ दूरो थईम असांजो जीण जंजाल करे छॾियो। मुज़ाकरा माण्हू गुज़िरियल ॾींहुं संदसि ॿिनि नामालूम माण्हुनि सां गॾिजी मुंहिंजे घर ते अची हथियारनि जे ज़ोर ते मूंखे ॿनी मां लॾाइण लाइ दॿाउ विधो ऐं मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। ॼाणनि माण्हुनि मां जानी माली नुक़सान जो ख़दशो आहे। हिन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।